जे बारे में ॻाल्हायूं। सिहत हिकिड़ो ॾाढो इम्पोर्टेंट एस्पेक्ट ज़िंदगीअ जो आहे। सिहत मीन्स ज़िंदगीअ जी मेंटेनेंस असांजे शरीर जी। त उन जो पहिरियों मूंखे जेको लॻे थो इहो सम्झणु ज़रूरी आहे कि काई बि शइ जीअं असांजी ख़रीद कयूं था त उहा कहिड़े कमु ईंदी आहे, उहा आहे छाजे लाइ, उहा कमु करे कीअं थी, उन खां पोइ ईंदो आहे रख रखाव, उन जी मेंटेनेंस कीअं कयूं। त पहिरीं इहो सम्झणो पवंदो त असां आहियूं छा। न मां सिर आहियां, न मां धड़ आहियां, न मां टंगूं आहियां, न ॿाहूं आहियां। इहे त मुंहिंजा हिसा आहिनि, इन्हनि मां त मां कोई न आहियां। न मां दिलि आहियां, न जिगर आहियां, न आंड्रा आहियां, न ॿियो कुझु आहियां। इहे बि मुंहिंजा हिसा आहिनि, इन्हनि मां मां कोई न आहियां। न मां मिटी आहियां, न मां हवा आहियां, न मां बाहि आहियां, न मां पाणी आहियां। इन्हनि में त मां मिली वेंदुसि, इन में मां मिली वेंदुसि, इन मां मां कोई न आहियां। मूंखे तव्हां बंसीअ जे नाले सां सुञाणो था, बंसी त मुंहिंजो नालो आहे, त मां बंसी त न आहियां। त पोइ सुवाल उथे थो मां आहियां छा ऐं तव्हां छा आहियो। त बेसिकली असां सभु जीव आहियूं ऐं हर कंहिं जीव में हिकु जीव आत्मा आहे। जीव आत्मा तॾहिं ठहे थी जॾहिं आत्मा खे सूक्ष्म शरीर मिले थो त उहा जीव आत्मा ठहे थी। सूक्ष्म शरीर में मेन 4 हिसा थियनि था, मन, बुद्धि, अहंकार ऐं चित्त। चित्त उन जो जेको पार्ट आहे सूक्ष्म शरीर जो, उहो रिकॉर्डर आहे। त जेको बि जीव आत्मा कमु करे थी शरीर जे द्वारा त उहो हुन में रिकॉर्ड थिए थो। जॾहिं जीव आत्मा खे शरीर, स्थूल शरीर जेको ॾिसण में अचे थो, मिले थो त जीव ठहे थो। जीव पोइ पंहिंजे बुद्धि अनुसार कर्मेंद्रिय जे थ्रू, ज्ञानेंद्रिय जे थ्रू हुनखे ज्ञान थिए थो ऐं कमु करे थो। ऐं उन जा कर्म जो रिकॉर्ड जेको आहे उहो चित्त में रहे थो। जॾहिं शरीर रहण लाइक़ु नथो रहे कंहिं बि रीज़न जे करे त जीव आत्मा शरीर छॾे पंहिंजे कर्मनि जो हिसाबु पाण सां गॾु खणी वञे थी ऐं कर्म अनुसार हुनखे वरी शरीर मिले थो। कहिड़ो मिलंदो, कीअं मिलंदो, उहो डिपेंड करे थो हुनजो कर्म कहिड़ा आहे। त जीअं असांखे शरीर मिलियो, जीअं हीउ मूंखे मिलियो, त मुंहिंजे प्रीवियस जन्मनि जे कर्म जे अनुसार मूंखे मिलियो। उन कर्म अनुसार मूंखे परिवार मिलियो। उन कर्म अनुसार ई जेको शरीर मिलियो आहे उन में उन जूं ख़ासियतूं ऐं ख़ामियूं ॿई मिलियूं आहिनि। सभु असांजे कर्म जो खेल आहे। त पहिरियों त सवाल उथे थो कि कर्म ते पंहिंजो ध्यानु ॾियूं। जेकी करे वरितो उन जी त ख़बर न आहे। जंहिं ईंदड़ पल में छा करिणो आहे उहो असांखे सोचण जी ज़रूरत आहे। जॾहिं कर्म जी ॻाल्हि थिए थी त कर्म असां हिकु त सोच सां कर्म कयूं था, वाणीअ सां, ऐं जेको कमु कजे थो, 3 कर्म आहिनि। त हीउ टॉपिक लंबो थी वेंदो, मां उन 15 मिंटनि में कवर न करे सघंदुसि, त इन खे मां थोरो हिते छॾियां थो। त पोइ मां अचां थो शरीर ते। शरीर जेको असांखे मिलियो आहे इन में हिकिड़ो त ब्रेन आहे, जेको दिमाग़ आहे। दिमाग़ आहे, इंद्रियूं आहिनि, ऑर्गन्स आहिनि। दिमाग़ इंस्ट्रक्शंस ॾिए थो वेरियस ऑर्गन्स खे ऐं उहे ऑर्गन्स अकॉर्डिंगली कमु कनि था जीअं दिमाग़ मां इंस्ट्रक्शन अचे थी। दिमाग़ खे केरु थो ॾे, उहो मन में वीचार अचनि था। त बेसिकली मन आहे, मन असांजे दिमाग़ ते असरु करे थो, दिमाग़ असांखे शरीर जो हलाए थो। हिकिड़ो सिंपल एग्ज़ाम्पल ते ॾिसूं त जे असीं हिन थोरी वक़्तु जस्ट सोचूं, जेका सुठे में सुठी शइ असांखे खाइण में सुठी लॻंदी हुजे उन जे बारे में सोचींदे ई असांजो सभिनी जो एक्सपीरियंस हूंदो आहे। हींअर करे सघूं था त वात में पाणी अचे थो, ईंदो ई आहे, नॉर्मली ईंदो आहे। छो ईंदो आहे? छाकाणि त शरीर ब्रेन खे, मन इंस्ट्रक्शंस ब्रेन खे मोकिली त हीअ शइ अचण वारी आहे। त ब्रेन इंस्ट्रक्शंस ॾिए थो ऑर्गन्स खे, हिन शरीर हिन शइ खे रिसीव कयो ऐं उनखे हज़म करिणो आहे।
उनखे हज़म करण जे लाइ पहिरियों कमु जेको आहे वात में सलाइवा या गिगर जा वॾो सिंधी वर्ड में चवंदा आहिनि उहा अचे थी. त दिस इज़ हाउ आवर थॉट्स इम्पैक्ट अस इमीडिएटली. जीअं ई वीचार अचे थो तीअं असांजो ग्रंथियूं कमु कनि थियूं ऐं ओड़ा केमिकल्स असांजे बॉडी में रिलीज़ थियनि था. जे बुरा वीचार हूंदा त अकॉर्डिंगली केमिकल्स निकिरंदा. गुस्सो ईंदो उहे केमिकल्स रिलीज़ थींदा जेको ब्लड प्रेशर वधाईंदो. उहो ॿिया रिएक्शन्स बॉडी में क्रिएट कंदो ऐं हिकदमि जॾहिं गुस्सो ख़तमु थी वेंदो उन्हनि शयुनि जी शरीर में ज़रूरत न आहे त शरीर उनखे ॿाहिरि फिटो कंदो. त दिस इज़ हाउ अवर सिस्टम वर्क्स. त वीचारनि जो असांजे शरीर ते तमामु वॾो इम्पैक्ट आहे ऐं उहो इम्पैक्ट असांजी सिहत ते थो थिए. जे अननेसरी केमिकल्स बॉडी में ईंदा ई रहंदा फिल्ट्रेशन सिस्टम जे थ्रू उनखे ॿाहिरि वञिणो पवंदो त जेको फिल्ट्रेशन सिस्टम असांजो आहे उहो कॾहिं न कॾहिं त जवाबु ॾींदो. पोइ किडनी ख़राबु थी सघे थी कुझु वॉट एवर. हिकु त पंहिंजे वीचारनि ते ध्यानु रखंदासीं त सिहत सुठी माणे सघंदासीं. पहिरियों ॻाल्हि त इहा आहे. त मेन मुंहिंजे वीचार में कि असांजा वीचार असांजी सोच जे नेगेटिव आहे त शरीर स्वस्थ असांजो थी नथो सघे. जंहिंजो मन स्वस्थ न आहे उनजो तन स्वस्थ न थी सघंदो. त जेकॾहिं असां स्वस्थ रहणु चाहियूं त पहिरीं त मन खे स्वस्थ रखो. मन में नेगेटिव वीचार न हुजनि. हिकिड़ी ॿी ॻाल्हि ज़रूरु मां चवणु चाहींदुसि. असांजी ज़िंदगीअ में जेकी बि थिए थो असांजे कर्मनि जो रिज़ल्ट आहे. तंहिंजो मतिलबु इहो आहे कि उन जे लाइ असां ई रिस्पॉन्सिबल आहियूं. जेकी बि ज़िंदगीअ में सुठो या बुरो थिए थो उन लाइ मां ई ज़िम्मेवारु आहियां, ॿियो कोई न आहे. पहिरियों त मन में इहो हुजे. जेकॾहिं उहो असां पंहिंजे मन में रखंदासीं त ॿिए जे लाइ कंहिं क़िस्म जी द्वेष भावना न ईंदी. छाकाणि त मां सम्झां थो जॾहिं ही मूंखे गुस्सो कनि था त उन गुस्से जो बि कारण मां आहियां, ही न आहे. तंहिंजे करे जेकॾहिं मन में कंहिंखे बि हुजनि रिलेशनशिप्स में थियनि थियूं ॻाल्हियूं कंहिंजे बि अगेंस्ट द्वेष भावना मन में हुजे त तव्हां उनखे हिकदमि पंहिंजे मन मां कढी छॾियो. उनखां कम्युनिकेट करण जी ज़रूरत न आहे, चवण जी ज़रूरत न आहे. मन में वीचार आणे उनखां माफ़ी घुरो या उनखे माफ़ करे छॾियो त सो दैट उहा ॻाल्हि वरी दिमाग़ में न अचे. छाकाणि त प्रैक्टिकली सभिनी जो एक्सपीरियंस हूंदो. काई बि ॻाल्हि पुराणी थी उहा जॾहिं यादि अचे थी त असां वरी उन सिचुएशन में हलिया वञूं था. उहो माण्हू साम्हूं न आहे, उनजो आवाज़ु साम्हूं न आहे, पर मुंहिंजो अंदरि सड़े थो. असांजो अंदरि में उहे ॻाल्हियूं उथनि थियूं. सभु ख़ुदि ख़तमु थी चुको आहे. पुराणी ॻाल्हि आहे 5 साल 10 साल 20 साल पहिरीं. पर वरी असां उनखे पाण खे उन मोड में मोकिलियूं था. उहे केमिकल्स वरी पैदा कयूं था. पंहिंजे करे घुरो या माफ़ी वठो. उहे ॻाल्हियूं असांजे दिमाग़ में अचनि ई कान. ऐं जेकॾहिं असां इहो सम्झंदासीं त मां ई रिस्पॉन्सिबल आहियां त फ्यूचर में मां अहिड़ी काई ॻाल्हि दिलि में आणींदुसि बि कान. घटि में घटि फ्यूचर त सिक्योर थियो. पुराणो कयोसीं त कयोसीं. घटि में घटि अचण वारे वक़्त में त अहिड़ो कुझु न कयो. पहिरियों त कमु करिणो आहे इहो. ॿियो जेको आहे जेको मुंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस बि आहे त असांजे हिकिड़ी ॻाल्हि इन में उथे थी त असांजे वीचारनि जो शरीर ते हिकु त थियो ग्रंथियुनि जे थ्रू. ॿियो हिकिड़ो हिकु पाणी जेको आहे 80% 75% पाणी आहे असांजे शरीर में. पाणी हिकिड़ो अहिड़ो पदार्थ आहे जंहिं ते एनवायरमेंट जो इम्पैक्ट थिए थो. उहो पाणी इमोशन्स एब्ज़ॉर्ब करे थो. जे नेगेटिव इमोशन एनवायरमेंट आहे उन में नेगेटिविटी पाणी एब्ज़ॉर्ब करे थो. पॉजिटिव आहे त पॉजिटिव आहे. एक्सपेरिमेंट किया है, तव्हां गूगल ते पढ़ी सघो था. ऑल्सो
पहिरियों दफ़ो जॾहिं मां ॿुधो त मूंखे बि लॻो ईअं कीअं थींदो, देन आई वेंट टू डिटेल्स। त हुननि एक्सपेरिमेंट कयो, सेम सोर्स ऑफ वाटर, 2 गिलास भरियूं, सेम क्वालिटी ऑफ ग्लास, हिक ते थॉट्स, बैड थॉट, हिक ते सुठा थॉट्स, एंड देन फ्रीज़ कया हुननि खे -25 डिग्री सेल्सियस में, ऐं हाई पावर माइक्रोस्कोप में हुननि एक्ज़ामिन कयो, जंहिं ते जहिड़ा थॉट्स आहिनि उन जी क्रिस्टल फॉर्मेशन अलॻि आहे, उन जा क्रिस्टल्स अलॻि ठहंदा हर भेरे। त जहिड़ो एनवायरमेंट थॉट हूंदो उहो पाणीअ ते उन में पाणी एब्ज़ॉर्ब करे थो। जे असांजा थॉट्स आहिनि, असांजे शरीर जो पाणी बि उहे थॉट्स एब्ज़ॉर्ब करे थो। दैट इज़ वाई उन पाणीअ जो असर बि असांजे सॼे शरीर ते, थॉट्स जो हिकु हंधि असर न थींदो, कंहिं बि उज़वे ते असर थी सघे थो असांजे थॉट्स जो। हाणे जॾहिं पाणी अचे थो, ख़बर न, मां हिननि खे शंकर खे जो पाणी मूंखां नाराज़ आहे, गुस्से में पाणी हाणे मूंखे ॾिनी, मूंखे त पीअणो आहे। हाणे हिन जो गुस्सो त हुन में अंदरि आहे, हाणे मां छा कयां? त उन जो हिकिड़ो तरीक़ो आहे, जॾहिं बि असां खाऊं या पीऊं काई बि शइ, पीअण वारी हुजे या खाइण वारी, पाणी उन्हनि सभिनी में आहे, ऐं उन पाणीअ जे करे उन्हनि में इमोशन्स एब्ज़ॉर्ब थियल आहिनि। त उन्हनि खे हटाए मां पंहिंजा इमोशन्स विझां, दृष्टि ॾेई, दस्त ॾिसी मां सोचां ही भॻवान जो प्रसाद आहे, हीउ मुंहिंजे लाइ अमृत आहे, मुंहिंजी हिन सां सिहत ठीक थींदी, मुंहिंजो शरीर स्वस्थ रहंदो। त जॾहिं मुंहिंजा वीचार उन शइ ते ईंदा त पुराणा वीचार हटिजी वेंदा। त मुंहिंजो अर्ज़ु आहे तव्हां सभिनी खे, काई बि शइ कॾहिं बि अचे त पहिरियों थॉट उनखे ॾियो कि हीउ मुंहिंजे लाइ भॻवान जो अमृत आहे या प्रसाद आहे, मुंहिंजी सिहत जे लाइ हीउ सुठो आहे। त इमीडिएटली न थींदो, मूंखां न थींदो आहे, मां प्रैक्टिकल ॿुधायां। पोइ पीअंदे पीअंदे मूंखे ध्यानु ईंदो त उन वक़्तु मां सोचींदुसि इन डायरेक्शन में, खाइणु शुरू करे छॾियो, उन खां पोइ थियो। एक्चुअली असां जेकॾहिं बैकवर्ड वञूं त पहिरीं हूंदो भॻवान जी प्रार्थना करे पोइ रोटी खाईंदा, हथ जोड़े भॻवान जी प्रार्थना। पर्पस उन जो ई हुयो कि असां उन में नेगेटिविटी हटाए पंहिंजी पॉज़िटिव थॉट्स आणे भॻवान जो प्रसाद सम्झी उनखे ग्रहण कयो। पर थियो छा आहे कि ओवर द पीरियड ऑफ टाइम रीज़न कोई ॿुधाए कान थो, पोइ चवंदा छोड़ यार इहे त रिचुअल आहे, हीअ कयूं या न कयूं, इन में फ़र्क़ु करणो पवंदो। पर फ़र्क़ु आहे, फ़र्क़ु बिल्कुलु आहे। मां पाण सां पंहिंजी सिहत सां एक्सपीरियंस कयो आहे ऐं फ़र्क़ु आहे, शयुनि में फ़र्क़ु आहे। इहो अगरि असां फॉलो कयूं था त असांजी सिहत सुधरे थी। हिकिड़ी ॿी ॻाल्हि ज़रूरु चवणु चाहींदुसि कि असांखे हिकिड़ो सबकॉन्शियस माइंड आहे, हिकिड़ो त एक्टिव माइंड आहे, हींअर हिकु सबकॉन्शियस आहे जेको पंहिंजो पाण कमु कंदो रहंदो आहे। त उन सबकॉन्शियस पावर खे असां यूज़ कयूं। यूज़ कीअं कयूं? जेकी बि असां शरीर खां चाहियूं या जेका बि तकलीफ़ मां हटाइणु चाहियां, त मां थॉट ॾियां पंहिंजे सबकॉन्शियस माइंड खे कि मूंखे हीउ खपे, मुंहिंजो गोॾनि जो सूरु हटिणो आहे, मूंखे गोॾनि जो सूरु न खपे, इहो ठीकु थियणु खपे, या मुंहिंजी हीअ तकलीफ़ हटणी आहे। त जॾहिं इहो थॉट जेकॾहिं ॾियूं राति जो सुम्हण खां पहिरीं, त उहो जेको सुम्हण जो टाइम आहे, सबकॉन्शियस माइंड उन हिसाब सां कमु कंदो रहंदो। ऐं सुबुह जो उथी करे बेस्ट वे इज़ कि भई आई एम बेटर देन यस्टरडे। एग्ज़ामिन करण जी पाण खे ज़रूरत न आहे, सोचण ॾिसण जी ज़रूरत न आहे कि टुंग में सूरु आहे या न आहे। सिंपली उथी गिव अ थॉट, आई एम बेटर देन यस्टरडे। राति जो सुम्हण वक़्तु भई मुंहिंजी हीअ तकलीफ़ दूरि थींदी, ऐं सुबुह जो उथी मां बेटर आहियां। जेकॾहिं इहो असां कयूं था त उन सां बि असांखे घणो फ़ाइदो थिए थो। दवाऊं असां सभई वठूं था, दवा मां सम्झां थो हर कोई कुझु न कुझु हिन उमिरि में कंहिं न कंहिं ज़रूरत पवंदी आहे। मां ब्लड प्रेशर जी दवा वठंदो आहियां, 35 साल थिया। पर हिकिड़ो शेयर करणु चाहींदुसि, जॾहिं खां मां ही फॉलो करणु शुरू कयो आहे, माई मेडिसिन हैज़ रिड्यूस टू हाफ डोसेज अब थी वई आहे। एंड आई होप another 6-8 months time
आई विल हैव टू गिव इट अप, मुंहिंजी ज़रूरत न रहंदी। मां पंहिंजे शरीर जी मां पाण ते एक्सपेरिमेंट कयो, तंहिंजे करे हर कंहिंखे मां एडवाइस कंदो आहियां कि दिस हाउ वी कैन लिव बेटर। मूंखे गोॾे में हिन में ॾाढो जर्क आयो 2016 दिसंबर में, किरंदे किरंदे बचाव थी वियो। त 3-4 हफ़्ता त उहो ब्रेसिस वग़ैरह ही सभु लॻाए हेठि मथे लोहे जा लॻाए घुमंदो, हुन में तकलीफ़ थी, हिन जे करे हिन में अची वियो। ॿिन्ही टंगुनि में नी कैप पाए घुमंदो हुउसि, उन खां सवाइ हलण ई मुश्किल आहे। ऐं अॼु जी तारीख़ में ही लेफ्ट नी मूंखे काई तकलीफ़ न आहे। मां दवा न वठंदो आहियां, कोई पेन किलर या हिन सूर जे लाइ काई बि दवा, कोई कैल्शियम, कोई एडिशनल कुझु न वठंदो आहियां। ब्लड प्रेशर ऑफकोर्स मूंखे नथो छॾे, बाक़ी ॿी काई दवा मां न वठंदो आहियां। मां पेन किलर कॾहिं कान वठंदो आहियां, ऐं भॻवान जी कृपा सां मूंखे तकलीफ़ थींदी न आहे। ऐं हिन टंग में तकलीफ़ आहे, पर काफ़ी घटि आहे, घणो फ़र्क़ु आहे। आई फील इट इज़ ओनली बिकॉज ऑफ थॉट प्रोसेस। हिकु ॿियो मां पंहिंजो ई ॿुधायां, पंहिंजे यानी 2 साल पहिरीं चेकअप करायो हो त फैटी लिवर ग्रेड 3 निकितो। मुंहिंजो दवाउनि में न शुरू खां ई आहे कि मिनिमम मेडिकेशन, आई फॉलो दैट लाइन। तॾहिं त हिन मतिलबु ॿिन्हिनि शयुनि जी ख़बर न हुई, त तॾहिं मां डॉक्टर वटि वियुसि। मां ॾेखारीमांसि कान, मां चयो ही 10 दवाऊं लिखी ॾिनो। हिकिड़ो दफ़ो कोलेस्ट्रॉल हाई हो, उन ॿुधाए हीअ मां न वठंदो आहियां दवा। हींअर ऑफ लेट मां पुठियां चेकअप करायो त उहो लिवर ग्रेड 3 मां हाणे ग्रेड 2 आहे, विदाउट एनी मेडिकेशन। मां कॾहिं लिवर जी काई दवा न वरिती आहे। मां बिल्कुलु ॿुधायांव, पंहिंजे वीचारनि ते कंट्रोल, नेवर एवर थिंक बैड अबाउट एनीबडी। छाकाणि त हिकु मन में रखो, जेको शरीर चाहे मूंखे मिलियो आहे, जहिड़ो बि आहे, इहो मुंहिंजे कर्मनि जो पंहिंजो रिज़ल्ट आहे। मां परिवार हुन में मिलियुसि, छो मिलियो, असां हिते छो वेठा आहियूं, असांजे पहिरीं बि रिलेशन्स आहिनि। इट इज़ नॉट द फर्स्ट टाइम असां ही जन्म जन्म जा रिश्ता हिक ॿिए सां। इन में हिननि मोक्ष जी ॻाल्हि कई, जे हुजे त हिकिड़ो 2 मिंट मां हुन ते चवां त उन में जेको भगवान कृष्ण ॿुधायो आहे गीता में अर्जुन खे, कि उन में बि ॻाल्हि इहा ई आहे कि कर्म अनुसार तव्हांखे सभु कुझु मिलंदो। कॾहिं मिलंदो उहो तव्हांजे हथ में न आहे, पर मिलंदो ज़रूरु। त सॼो कर्म सां रिलेटेड आहे, ऐं कर्मनि जो असांजो अकाउंट थिए थो हिक ॿिए सां कर्म जो अकाउंट थिए थो। ऐं उहो कर्म अकाउंट सेटल करण जे लाइ असां वरी वरी जनम वठूं था, हिक ॿिए जे अॻियां अचूं था कंहिं न कंहिं फॉर्म में। पोइ दोस्त ठही ईंदासीं, घर में परिवार जो अंग ठही ईंदासीं, नेबर्स हूंदो, कुझु कंहिं न कंहिं क़िस्म सां असां पाण में वरी गॾजंदासीं। छाकाणि त उहो असांखे अकाउंट सेटल करिणो आहे, ऐं जेसि ताईं अकाउंट सेटल नथा थियनि त हीउ जनम ऐं मरण हलंदो रहंदो। हाणे सवाल उथे थो, इहो ख़तमु कीअं थिए? असां हर कंहिं सां त कमु कुझु न कुझु त कमु कयूं था, रोज़ु कयूं था, रोज़ु इंटरेक्शन थिए थो, ऐं असांजो कर्म जो अकाउंट डेवलप थिए ई थो। त उन भॻवान कृष्ण चवनि था, जेको बि कमु असां कयूं भॻवान खे अर्पण करे कयूं। जॾहिं असां भॻवान खे अर्पण करे कर्म कयूं था त असां कर्म बंधन में न ॿधिजंदासीं। अदरवाइज़ कर्म असांखे ॿधे थो पाण सां, ऐं उहो असांखे भोगणो पवंदो। एज़ फार एज़ पॉसिबल असां पंहिंजी ड्यूटी सम्झी कर्तव्य कर्म ते भॻवान कृष्ण गीता में ॾाढो एम्फेसिस ॾिनो आहे। ऐं मूंखे बि लॻे थो कि कर्तव्य कर्म ज़रूरु करणु खपे। ऐं मां पंहिंजी ॿुधाए सघंदुसि, आई एम टोटली पीसफुल, कंप्लीटली पीसफुल। कंहिं क़िस्म जा रिग्रेट्स मन में न आहे, छाकाणि त जेको बि मूंखे करणु खपंदो हुयो, मुंहिंजे धर्मपत्नी जो सोनासी 2 साल पहिरीं। हा चओ।
तव्हांजी ॻाल्हि काफ़ी थी वई, हिनखे थोरो तव्हां समराइज़ कयो। समराइज़ बस ख़तम थी वियो। चयो ग्रंथियुनि जी ॻाल्हि, उन खां पोइ खाधे जी ॻाल्हि, तव्हां इहो सभु थी वियो, पंहिंजे सभु थी लफ़्ज़नि में वियो। समराइज़ कयो। सभु थी वियो, सिहत जे मथां सिहत जो कहिड़ी ॻाल्हि असर आहे? हिकु ग्रंथ जो, ॿियो तव्हां खाधो चयो ऐं वीचारधारा चई, तव्हां टे शयूं रहणु चाहियूं था त पहिरीं मन ते खपे। खाधो जो इम्पोर्टेंस पंहिंजी आहे, पर खाधो सेकेंडरी आहे। खाधो सेकेंडरी आहे। खाधे जे बारे में ही खाइण हू खाइण बि उहे ॻाल्हियूं जीअं कनि न, कंहिंखे सूट करे थो, कंहिंखे नथो करे। पाणीअ खे ज़रूरी आहे, पाणीअ जो ॾाढो ई इम्पोर्टेंट रोल आहे असांजे ज़िंदगीअ में। ऐं जेका बि शइ असां खाऊं त उनखे भॻवान जो प्रसाद सम्झी पहिरीं पंहिंजा थॉट्स ॾियूं। ख़बर न आहे घर में कंहिं आहियूं। ऐं हिकिड़ी ॻाल्हि बि हिते वरी लंबो थी वेंदो त जेकॾहिं नॉन वेज जी ॻाल्हि आहे, न नॉन वेज इन पर्टिकुलर, नॉन वेज पर्टिकुलर में छा आहे, जॾहिं हुन जीव खे कोई मारे थो, तव्हां सोचो हुनजे मन में छा हूंदो, छा हूंदो। उहो हुनजे मास में आहे। हाणे उन खे चओ त मां शराब साम्हूं हाणे चवां ही मुंहिंजे लाइ अमृत आहे, त उहो अमृत न थींदो। शराब हाणे साम्हूं त मां चवां ही भॻवान जो अमृत आहे, त उहो अमृत न थींदो। उनजी कैरेक्टरिस्टिक्स पंहिंजियूं रहंदियूं। त ज़रूरी न आहे कि मटन साम्हूं अचे, मां चवां ही भॻवान जो प्रसाद आहे, त उन जूं इमोशन्स ख़तम थी वञनि, मे नॉट बी। त पहिरियों मतिलबु मेनली इहो रीज़न आहे कि कंहिं जीव जी हत्या करे ऐं खाऊं त उहो असांखे फ़ाइदो न ॾे, नुक़सान करे सघे थो। ऐं सबकॉन्शियस माइंड, असां सबकॉन्शियस माइंड खे अपनी सिहत खे ठीकु करण जे लाइ यूज़ करे सघूं था। तव्हां दवा वठणु वक़्तु पहिरीं दवा खे ॾिसी ऐं सोचो हिन सां मुंहिंजी सिहत ठीकु थींदी, दवा जो असरु वधी वेंदो। ये तव्हां मेडिकल डॉक्टर खां ई पुछोसि। ऐं प्लेसिबो इफेक्ट में घणनि ई खे ख़बर न हूंदी, हिकिड़ो मिंट में ॿुधाए छॾींदुसि। असांजे थॉट्स जो केतिरो इम्पैक्ट आहे। मुंहिंजे रिलेशन्स में आहे डॉक्टर, शी हैज़ बीन वर्किंग। ते पेशेंट्स राति जो पेन में आहे, निंड नथी अचे ऐं हुनखे ॾाढो सूरु आहे, हॉस्पिटल इज़ डिस्टर्बिंग एवरीबडी। ऐं असां हुनखे दवा ॾेई नथा सघूं, डोज़ ॾियणो आहे, ॾेई छॾियो। हाणे छा कयूं? तो छा कंदा आहियूं, डिस्टिल वाटर इंजेक्शन खणी डिस्टिल वाटर भरींदा, दवा त ॾेई नथा सघूं, डोज़ ख़तमु नथो ॾेई सघे। हुन कंदा ही इंजेक्शन ॾेई 5 मिंट में निंड अची वेंदी एंड पेशेंट विल फॉल asleep in 5 minutes. त दिस इज़ प्लेसिबो इफेक्ट। असांजे माइंड पावर केतिरो असरु करे थी असांजे पंहिंजे जिस्म ते। तव्हां हींअर वेठे वेठे सोचो मूंखे हिते ख़ासि थी थिए, दस्त 2 मिंटनि में ख़ासि शुरू थी वेंदी, इरिटेशन हुते शुरू थी वेंदी। ऐं जेकॾहिं ख़ासि थींदी हुजे यू से इग्नोर इट, 2 मिंटनि में बंदि बि थी वेंदी। त जेतिरो असां पाण खे थॉट्स थोरो एक्सपेरिमेंट कयो त सभई सिखी वेंदा। नेगेटिविटी त हुजणु मतिलबु ई न आहे, मतिलबु ई न आहे। उहो नुक़सानु असांखे ज़रूरु कंदी। उन खां उहो हूंदी त तव्हां सिहत सुठी थी नथी सघे। एग्जाम्पल मां थो ॿुधायांव कि जीअं सपोज़ कोई मूंखे चए थो तूं बेवकूफ़ आहे, त हुन में गुस्सो थी वियो, इहो थी वियो, नेगेटिव आहे। ऐं जे कोई चए थो बेवकूफ़, त चओसि हाणे त मूंखे ॾाढो फ़र्क़ु आहे, इहा पॉज़िटिविटी आहे। रिएक्ट करण जो मतिलबु हुनखे थोरो पॉज़िटिव खणो, कुझु बि न आहे। ॾिसी उनजी कोई चए थो कुझु समथिंग, हिते मां चयो आई पीटी इज़ इग्नोरेंस। गुस्सो अचनि, अच्छा मूंखे हुन सां सिंपैथी आहे कि हिनखे एतिरी बि नॉलेज न आहे। त ॾिस गुस्से जी त दादा डेफिनेशन आहे त भई ॿिए जे कसूर जी पाण खे सज़ा ॾियणु गुस्सो आहे। ॾिसो न, जॾहिं गुस्से में असां पंहिंजो नुक़सानु त उन वक़्तु बि शुरू थियो। मुंहिंजे गुस्से जो तव्हां ते असरु थिए न थिए उहो तव्हां ते डिपेंड थो करे, पाण ते त थी पियो। Thank you so much, Jaya Saab. It was really wonderful. ये कीअं शुरुआत थी, मां हिकु एक्टिंग एंड डायरेक्शन क्लासेस हलंदी आहिनि, त हुन में तमेजा साहब at the age of 77 years he is learning and poet the आहिनि ई है।
he is learning how to act and how to direct. Great man, very learned. Very learned. So के चौर पे कि भाई मां सेहत जे बारे में हिकु लेक्चर ॾेई सघां थो मां ॿुधी वरितो ऐं मां चयो यार असां तव्हां छो नथा चओ असां वञी हुन में चौकी में ऐं तव्हांजो हिकिड़ो लेक्चर था रखूं त ॾिसो अॼु सुठो थियो कि धवलिया साहब तव्हांजी रूहानी ॻाल्हियूं बि सही साईं हिकिड़ी ॻाल्हि आहे जॾहिं बि चौकी कयो त असांजे पंहिंजो ज्ञान असांखे ॿुधायो असां रेगुलर फीचर में ॿिन्ही खे रुगो घुराईंदासीं नचण तव्हां टाइम इहो न पंहिंजो ज्ञान ॿुधायो के माण्हुनि जी नचण जी ज़रूरत न आहे जी फीचर त रखणु ज़रूरी आहिनि फीचर कुझु ॿिया बि ज़रूरी आहिनि हिकु 10-15 मिंट जो ध्यानु सेशन हा इहो ज़रूरी आहे हल्की सी म्यूज़िक ऑनलाइन तव्हांखे मिली सघंदी आहे ओम मेडिटेशन पर ओम जो नालो बि न जपियो त उनमें सिर्फ़ु अखियूं बंदि करे पंहिंजे श्वास जेको अंदरि ॿाहिरि वञे थो उन ते ध्यानु ॾियो 10 मिंट जो सेशन ध्यानु मेडिटेशन जो रखणु खपे ऐं हीअ जेको सत्संग कीर्तन थिए थो इनखे अञा वधीक फलदायक ठाहिण लाइ संकीर्तन कयो वञे असां को हिते हरूभरू थिएटर में कोन आहियूं कि भाउ महेश या हीअ दीदी भेण वेठा ॻाइनि असां हुनखे ॿुधूं ऐं ख़ुशि थी करे असां ताड़ियूं वॼायूं नो ऐं ईअं न हलणु खपे जीअं हू राम जो नालो जपनि था असां बि पंहिंजा चप चूरियूं ऐं उन राम जो नालो जपींदा हलूं साण साण इनखे संकीर्तन चइबो आहे कीर्तन खां वधीक काफ़ी घणो संकीर्तन जो महत्व आहे थैंक यू सो मच हिकिड़ो अर्ज़ु आहे मुंहिंजो लाइफ में इम्प्लीमेंट करणु शुरू कयो अॼु मुंहिंजी हिकिड़ी रिक्वेस्ट आहे अॼु खां न हींअर खां ई हींअर खां ऐं महीने खां पोइ मूंखे ॿुधाइजो तव्हांजी सिहत में फ़र्क़ु पवंदो मैंने जॾहिं नेक्स्ट 100% मां गारंटी सां चई सघां थो तव्हांजी सिहत बेहतर हूंदी बहुत बढ़िया इहा मुंहिंजी गारंटी आहे तव्हां पाण करणु शुरू कयो ॿ टे ॻाल्हियूं चई आहिनि नेगेटिविटी ख़तमु कयो जिन टे किलो जेको तव्हांजी ज़िंदगीअ में आहे उन्हनि खे माफ़ु करे छॾियो ऐं जिन सां कयो आहे त उन्हनि खां माफ़ी घुरी वठो हिमत हुजेव त फ़ोन करे घुरो मिली करे घुरो दैट इज़ बेस्ट न त मन न ई घुरो ऐं खाधे पीते ते ध्यानु रखो धर्मदास दरबार में 20 तारीख़